مجھے سائیں فرماؤ جے کا عورت ہار سینگار کرے دھارن مانو جے آدو اچے قیامت میں اندھی تھی اٹھندی مجھو امڑیوں توبہ کن مجھو بھینڈریوں نیانیوں توبہ کن خدا جا دروازے تے جناب نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم جو نصیحتوں بدھو اے پیغمبر کریم صلی اللہ علیہ وسلم جے نصیحتوں تے عمل کیو یہ بھی چون تو چاہیاں تو معاشرے کے برائن کھاں پاک کرن جے لائے جے کہ امڑیوں نیانن کے وہارن تھیوں ऐं जेके अब्बा पंहिंजूं नियाणियूं नथा परणाइनि इहे ॿई अल्लाह वटि मुजरिम आहिनि वक़्त ते औलाद परणायो नियाणी बालिग़ थे त नियाणी परणायो पुट बालिग़ थे त पुट परणायो हूअं त निकाह सुन्नत आहे पर हिन फितने वारे ज़माने में निकाह फर्ज़ आहे ॿुधो वक़्त ते बच्चे खे परणायो न्याणी के परणायो घर में बुरा प्रोग्राम न हलायो टीवी न हले डिश न हले गलीज लिटरेचर घर में न अचे धारियो मर्द तो जे घर में न अचे अल्लाह जे ज़ात जो कसम 99 सैकड़ों ज़िनाकारी जो वारदातूं ख़त्म थी वेंदी अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा के जड़े सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन परणायो त अम्मा फातिमा अटो पी गोहे जने घरों बुधायूं त फातिमा हाणे हद बुलूगत ते पहुती आ सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रिश्ते जो इंतजाम क्यों फरमायो फातिमा हथ धोई हेडे अच बाबा मां मानी त पूरी क्या फरमायो त ना तू झट देर कंदी है मां थोड़ी देर कंदुम तो उम्मत सदियों देर कंदी तुंहिंजी मुंहिंजी न्याणी छाहे कायनात जूं न्याणियूं गॾजन सैयद कायनात जे न्याणी फातिमा ज़हरा जे कदमनि जे मटना है अम्मा फातिमा सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सब खां नंढी न्याणी ऐं सब खां प्यारी न्याणी जनाब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हजरत अबू उमामा सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल क्यों मस्तफादल मोमिन बाद तक़वल्लाहि अज़्ज़ व जल्ल खैरन लहू मिन ज़ौजतिन सालिहतिन अनबी उमामा रज़ियल्लाहु ताला अन्हु अनिल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नहु कान यक़ूल मस्तफादल मोमिन बाद तक़वल्लाहि अज़्ज़ व जल्ल खैरन लहू मिन ज़ौजतिन सालिहतिन इन अमरहा अताअतहु व इन नज़र इलैहा सर्रतहु व इन अक़सम अलैहा अबर्रतहु व इन गाब अन्हा नसहतहु फी नफ्सिहा व मालिहा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ईमान और तक़वा खां पोइ मोमिन मर्द जे लाइ सब खां वॾो तोहफ़ो नेक बख़्त औरत सालिहा औरत नेक बख़्त घरवारी सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह इनखे अहिड़ी रफ़ीक़ हयात अता कई इन अमरहा अतात हो को हुकुम तो करे त मञे थी व इन नज़र इलैहा सर्रत हो थको टुटो तो घर अचे हिन जी घरवारी अहिड़े अंदाज़ सां पेश थी अचे जो हिन जा थक लही था वञनि ईअं त मुड़ुस जायूं वेठियूं आहिनि मायूं बि ईअं बि न इहो बि मुड़ुस जे हक़नि मां हक़ आहे ऐं मर्द बि अचे त वरी कावड़े जन 10 खून कयूं थो अचे ईअं बि न तूं बि घर वञ त खिलंदो वञ सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं बि पंहिंजे घर में ईंदा हुआ ख़ुदा जे ज़ात जो कसम हदीस जे वर्कनि ते इहे लफ़्ज़ लिखिया पिया आहिनि हुज़ूर संजन जॾहिं बि पंहिंजे घर ईंदा हुआ कान ज़ाहिकन व मुतबस्समा हुज़ूर संजन मुरकंदा ऐं मुश्कंदा ईंदा हुआ मुझे साईं फरमायो इहा औरत ॾाढी नेक बख़्त औरत आहे अल्लाह जे रहमतुनि जी हक़दार औरत आहे इन अमरहा अताअतहु मुड़ुस हुकुम करे त उन जी ताबेदारी करे व इन नज़र इलैहा सर्रतहु पंहिंजे घरवारी खे तके उनखे ख़ुशि करे व इन अक़सम अलैहा अबर्रतहु
قسم تے کا ॻाल्हि करे ज़ाल खे चए बि न बसि ओच तो चए मां अॼु कसम तो खणा त तोखे अॼु सॼे घर जी ठीक ठाक नमूने सफ़ाई करणी आहे मुंहिंजूं माइटाणियूं थियूं अचनि मुंहिंजूं भेनरियूं थियूं अचनि मुंहिंजूं अमड़ियूं थियूं अचनि बसि कसम खाधई हुन चयो तूं कसम खाधो मां पूरो थी कयां वो कसम खाए तो पूरो करे पर बुराई जे कम ते न बेहयाई जे कम ते न कुरान ऐं सुन्नत जे मुखालिफ अहकामात ते न सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन गाबा अनहा नसहतु फी नफ्सी व मालिही ऐं जेकॾहिं मुड़ुस उन जो घरों निकिरी वञे पंहिंजे इज़त ऐं गैरत जी बि हिफ़ाज़त करे ऐं मुड़ुस जी अहल अयाल जी बि हिफ़ाज़त करे सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नसीहतुनि खे पंहिंजे साम्हूं रखो ऐं जेके ग़लत रस्मूं आहिनि ग़लत रस्मूं बि ख़तम थियण घुर्जनि मोमिनियाणियूं औरतूं ऐं मोमिन मर्द ग़लत रस्मुनि खे मिटाइण जे लाइ जद्दोजहद कनि मुंहिंजा मोहतरम दोस्तो वलीमो सुन्नत आहे पर सादो थियणु खपे ईअं पंहिंजी सॼी मूड़ी नीलाम करे पोइ वलीमो कर हुज़ूर संजन फरमायो त जेके ॾेखारे ख़ातिर रियाव ख़ातिर वलीमे जी दावत था कनि पैगंबर फरमायो अहिड़े शख़्स जो वलीमो न खाओ ताक़त खां मथे टपन हणण जी ज़रूरत ई कान्हे जेको कुझु आहे बिस्मिल्लाह ऐं इहो वलीमो बि अल्लाह खे पसंदि न आहे जंहिंमें रुगो वॾा माण्हू अचनि ग़रीबनि खे लिफ्ट ई न कराईंदो ॼण सुञाणे ई कोन थो न इहो वलीमो बि अल्लाह साईं खे पसंदि कोन्हे ऐं उन खां सवाइ महर जे मामले में बि ॾाज जे मामले में बि वॾियूं ज़्यादतियूं थियनि थियूं महर जे करे शादी नथी थिए ॾाज जे करे शादी नथी थिए ॾाजो तयारु थिए हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी नियाणी जॾहिं परणाई हिकिड़ी चादर हिकिड़ो विहाणो हिकिड़ी मशकी पाणी जी चमड़े जो मशकीज़ो ही अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो ॾाज हो ये तकल्लुफ़ात सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तो कौन सेखारिया आहिनि ऐं ॿिया जेके शादी जे मुआमलात में टिण थियनि था मंगणो शादी जो ऐलान शादी जो इज़हार उनखे तव्हां मंगणे जो लफ़्ज़ ॾियो ठीकु आहे पर मंगणे जे नाले ते वरी जेके नाच गाना मेहंदियूं मोड़ खराफात जो एहतिमाम कयो थो वञे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो सय्यद कायनात जो सुन्नत सां कोई वास्तो कोन्हे शादी जी दावत जे लाइ शादी कार्डनि जो एहतिमाम कयो थो वञे जीअं ज़ुबान सां दावत ॾियणु जाइज़ आहे तीअं तहरीरी दावत ॾियणु बि जाइज़ आहे 100 रुपए जो कार्ड आहे 50 रुपए जो कार्ड आहे इहो इसराफ़ आहे ऐं जेके अजायो ख़र्च था कनि इहे शैतान जा भाइर आहिनि सादगी अपनायो सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे सादगी अपनाइण जो हुकुम ॾिनो आहे बुकीअ जूं रस्मूं शरीयत में बुकी जो को तसव्वुर कोन्हे इहे सभु हिंदुनि जूं रस्मूं आहिनि पंहिंजो पाण खे बचायो वनवाह जो एहतिमाम माई खे बंदि करे विहारे छॾियो कोठी में 7 ॾींहं त का नज़र न लॻेसि शरीयत में जो को तसव्वुर कोन्हे ऐं उन खां बाद में वरी शादी वारी राति घोट ईंदो त वरी मोड़ ॿधंदसि वरी ठिकरी भञंदो वरी उखरी दे हारींदसि इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो सय्यद कायनात जे सुन्नत सां को ताल्लुक कोन्हे वरी शादी जे मरहले ते टक्कर हणाईंदा आहिनि माइन खे मर्दनि खे घोट कुंवार खे टक्कर हणाईंदा टक्कर हणण जो बि शरीयत में को तसव्वुर कोन्हे अबो बि अचे भाऊ बि अचे बाबो बि अचे चाचो बि अचे बेपर्दगी बि थिए थी इन्हनि ॻाल्हियुनि खां पंहिंजो पाण खे बचायो जनाब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन धारिन औरतुनि ते नज़र करण वारे मर्द ते बि लानत कई आहे ऐं पैगंबर साईं जन उन औरत ते बि लानत कई आहे जेका औरत धारे मर्द ते नज़र करे ऐं शादियुनि में घणो करे बेपर्दगी थिए थी पर्दे जो मुकम्मल इहतिमाम कयो
तव्हां जी निस्बत यहूदन नसारन हिंदुन सिखन मारे चलसा कान्हे खुदा जे ज़ात जो कसम मुंहिंजी अम्मा तुंहिंजी निस्बत जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी सां आहे। उन खां सवाइ रक़्सो सुरूद जूं महफ़िलियूं बाक़ायदा शादीअ जे कार्ड में लिखनि था रंग ऐं राग जी महफ़िल। चङा भला नेक निमाज़ी दीनदार बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॿिन आवाज़नि ते अल्लाह जी लानत आहे। हिकु गाने जे आवाज़ ते, ॿियो पिटके ऐं पार जे आवाज़ ते। घणो करे का फोतगी थी वञे त पोइ घरनि में रोज राड़ो थी थो वञे। ज़िंदगी त अल्लाह जे हथनि में आहे। आख़िरी ॻाल्हि इहा बि अर्ज़ कयां, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जंहिं माईअ जा 3 ॿार सांदह मरी विया ऐं इन औरत सब्र कयो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे इन बानीअ जे सब्र करण जे करे इन जे बदन जे मथां जहन्नम जे बाहि खे हराम थो करे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे हिन इज्तिमा खे मंज़ूर